ॿियो चांहि कीअं ठही आहे? अड़े हिकदमि मस्तु। तव्हांजे घर जी चांहि पीअण ई त मां ख़ासि हिते ईंदो आहियां। ॿियो कीअं सभु मज़े में घर मस्तु में? बढ़िया। तूं ॿुधाए सभु हेॾा? मज़े में? हा ॾिसो, इहो रिश्तो मूंखे पसंदि आयो आहे जाम। ॾिसां। अरे हे त राहुल आहे। तूं सुञाणे हिनखे? हा मां चङी तरह सुञाणांसि। असांजे पाड़े में रहंदो हो एॾा साल। ॿुधण जी ॻाल्हि इहा थी, पहिरियों तमामु ग़रीब हूंदो हुयो, पर हाणे महिनत करे पंहिंजो घरु वरितो अथई, पंहिंजी कार वरिती अथई ऐं परिवार खे बि सुठे नमूने थो पाले। यार उहो सभु ठीकु आहे, पर हिनजी जेका पघार आहे असांजे प्रिया खां ॾाढी घटि आहे। छा दिनेश, अॼु जे ज़माने में रही तूं इहे सभु ॻाल्हियूं थो सोचे? हाणे तूं सिर्फ़ु इहो सोच, जंहिंखे पहिरियों कुझु न हुयो उन हाणे ताईं हेॾो कुझु ठाहे वरितो आहे। छा ईंदड़ साल में हो प्रिया खां वधीक नथो कमाए सघे? हा यार, चएं त बरोबर तो। यार छोकिरो एॾो सुठो आहे, संस्कारी आहे, इहे छोकिरा घड़ी घड़ी न मिलंदा थी। इहो रिश्तो हथ मां न विञाए। हेॾा भैया एकदमि सही था चवनि, ऐं मां इहो रिश्तो हथनि मां न विञाईंदीमांव, मां चई थी छॾियांव। हा ठीकु आहे भाई, हाणे सभु रेडी आहे त मां मना कीअं कंदुसि? हूअं बि घर वारी साम्हूं कंहिंजी हलंदी आहे छा?